अमेरिका जो सदर डोनाल्ड ट्रंप पंहिंजो 2 ॾींहनि वारो दौरो पूरो करे वापसि पहुची वियो आहे। एयरफोर्स वन ते हिन मीडिया सां ॻाल्हाईंदे सिर्फ़ उहो इंकशाफ कयो आहे त हिन ईरान सां ॻाल्हियूं पाकिस्तान जे चवण ते कयूं। इन खां सवाइ हिन हस्बे रिवायत पाकिस्तानी अख़्तियारनि जी तारीफ़ बि कई, जॾहिं त अमेरिका तोड़े आलमी मीडिया लाइ ईरान सां ॻाल्हियुनि में पाकिस्तान जे किरदार जो तज़किरो अहम न हो। उहो तज़किरो त गुज़िरियल कुझु हफ़्तनि खां मुसलसल वरजाइजी पंहिंजी रौनक विञाए रहियो आहे। पाकिस्तान जे किरदार जी तारीफ़ बि हाणे आलमी मीडिया लाइ नोट करण जहिड़ी ख़बर न रही आहे। दरअसल एयरफोर्स वन ते मौजूद मीडिया मुंतज़र हुई त ट्रंप चीन जे दौरे तां केतिरो कामयाब थी मोटियो आहे, पर अफ़सोस त ट्रंप वटि चीन सां तिजारती मुआहदनि जे हवाले सां आए बाएं शाए खां सवाइ कुझु न हो। जॾहिं त ट्रंप हिन भेरे पंहिंजे मुल्क जा उहे जग मशहूर सीड़पकार सरमाएदार वठी वियो हो जिन में हिन सां नठंदड़ शख़्स एलन मस्क बि हो। पर सदर ट्रंप बिज़नेस में दोस्ती ऐं दुश्मनी न ॾिसंदो आहे, हू सिर्फ़ फ़ाइदो ॾिसंदो आहे, उहो बि सभ खां अॻु पंहिंजो। पर लॻे थो त चीन हिन सां अहिड़ी कई आहे जहिड़ी हिन सां थियणु खपंदी हुई। चीन हिन सां बिज़नेस मॉडल्स ते ॻाल्हाइण बदिरां उन्हनि पॉलिसियुनि ते ॻाल्हायो आहे जेके चीन जे नज़र में चीन लाइ सुर्ख़ लकीरूं आहिनि। ताइवान चीन लाइ मुंड खां वठी सुर्ख़ लकीर रहियो आहे। हाणे त आम तौर ते ईरान जो वजूद ऐं ख़ासि तौर ते आबनाए हॉर्मुज़ बि हिन लाइ नई लकीर बणिजी वियो आहे। चीन अमेरिका खे सिधनि लफ़्ज़नि में चयो आहे त जेसीं ताईं बुनियादी ॻाल्हियूं तइ न थींदियूं तेसीं ताईं वापारी मुआहदनि ते सयूं फज़ूल हूंदियूं। चीन जे अहिड़े सख़्त लहजे अमेरिकी सदर लाइ ॿुधी मरण जो मक़ाम जहिड़ो माहौल पैदा कयो आहे। चीन जे हवाले सां उहा ॻाल्हि बि नोट करण जहिड़ी आहे त चीन अमेरिका वांगुरु कंहिं बि मुआहदे थियण या न थियण जे हवाले सां को सिधो जवाब न ॾिनो। उन जो मतिलबु उहो हो त जेकॾहिं अमेरिका फज़ीलत सां हलणु चाहे थो त आम वापे यानी माण्हुनि जे फ़ाइदे वारनि शयुनि जी ॾे वठि थींदी, ऐं जेकॾहिं अहिड़ो मुआहदो नथो थिए, अमेरिका पंहिंजे ज़िद ते क़ाइमु थो रहे, त पोइ जेका अणसिधी जंग जारी आहे सा सुभाणे सिधी बि थी पई त ख़ैर आहे। चीन वटां अहिड़ो चिटो पैगाम खणी अचण सबबि सदर ट्रंप उन तरह सां एतमाद में न हो जहिड़ी तरह हिन खे हुजणु खपंदो हो। अहिड़ी तरह चीन जो पुरतकल्फ़ ज़ियाफ़तूं अमेरिकी सदर जूं ख़ुशामदियूं अजायूं। अहिड़ी तक़रीबुनि खे आम ॿोली में चइबो आहे, हू आया, हू मिलिया, हू खिलिया, उन्हनि ताम नोश कया, उन्हनि ड्रिंक्स टोस्ट कया, पर कम जी ॻाल्हि कुझु बि न थी।